अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहर खां मोहम्मद अली शेख जी खबर ॾींदा हलूं। खोसा बिरादरी पारां ज़रई ज़मीन ऐं कब्रिस्तान ते कब्ज़े ऐं धमकियुनि ख़िलाफ़ वॾे तइदाद में मेहर पहुची घाड़े रोड खां नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं गुलाम कादिर खोसो, गुलाम मुस्तफ़ा खोसो, गुलज़ार गाॾी, अली गोहर जावरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते हुननि दाईंदे चयो त असांजे देह अंबार में ज़रई ज़मीन आहे जंहिं ते बाअसर रोशन खोसो ऐं संदसि साथारी ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। अदालत पारां ॾिनल फ़ैसिलो ऐं राजूड़ी फ़ैसिला बि असांजे हक़ में आया आहिनि। हुननि चयो त रोशन खोसो कब्ज़ाखोर ऐं वियाजी आहे। हू ज़बरदस्ती असांजी ज़मीन फॿाइणु चाहे थो। पुलिस बि हुननि जे ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हू असांखे क़त्ल ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिया ॾियनि। IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू ऐं वसवारनि खां क़ुरान पाक ते शफ़ाफ़ नमूने जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। अगरि इंसाफ़ न मिलियो त असीं एहतजाजी तहरीक हलाईंदासीं।